मुंहिंजे मुड़ुस खे निंड पए खे अचे पुलिस खयो आहे घुटे मथां चढ़ी हुयसि अब्दुल गनीम चांडीअ जे ॻोठ मां यासीन चांडीअ खे अब्दुल हमीद पीउ जो नालो अथसि मुंहिंजो फरज़ान आहे। मुंहिंजो मुड़ुसु निंड पियो हो उनजे मथां अचे पुलिस वारा चढ़ी आहे दहशतगर्दी करे हुनखे धक चोट हणी ऐं खणी असां हलिया। निंड पए खे बीमार हुयो 15-20 गाॾियूं हुयूं तक़रीबन ज़रूरु लाज़मी कंहिंखे ख़बरचार हूंदी असांखे काई ख़बर न हुई। मुंहिंजे मुड़ुसु न ॾोही आहे न गुनाही आहे न हुन ते FR आहे न NC आहे। दादू ज़िले जी बा पुलिस हुन में मई जमालण जेकी आहे बेनज़ीर जमालण उहा बीठी हुई उन पुलिस सां साण ई दादू ज़िले जी पुलिस आहे। साईं असांजे घर में का दागी न चढ़े हे असांजो हाल आहे हे असांजे बच्चनि जो हाल आहे। असां त भॼी भॼी परेशानी में को असांखे ऑफिसर नथो ॿुधाए किथां असांखे ख़बर नथी पए बेगुनाह असांजा मुड़ुसु खणी हले विया आहिनि। कमाइण वारो करण वारो बि इहो ई माण्हू हुयो जेको माना सॼे घर खे हलाईंदो बच्चनि खे पंहिंजनि खे हलाईंदो। हाणे असां त रुली रुली बीठा आहियूं असांजे घर में का दागी बि नथी चढ़े। बच्चा असांजा खाइण पीअण जे लाइ बच्चा बि परेशान त असां बि परेशान नंढा बच्चा परेशान। 5 रात गुज़री अथसि 6 रात थींदसि सुभाणे 8 ॾींहुं थींदसि असां त तव्हांखे काई ख़बर नथी पए। जे थाने तो जेको पुछा कयो त चवंदा बा ख़बर न हुई त पुलिस नहीं दादू ज़िले जी पुलिस भी गॾु हुई पर ज़ाहिर आहे त मुतालबो छा आहे त सही अल्लाह ख़ैर करे असांखे बसि हमरा छॾे वञे बेगुनाह या बेकसूर आहे।